अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सिर्फ पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान हाणे राबेल सां ज़बरदस्ती शादी करे छॾींदो। छा शेर दिल हाणे रेस बालाजी खान मुंहिंजे मथां हमलो करे राबेल खे छॾाईंदो। छा मल्हार हाणे जेल मां आज़ाद थींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर तक ॾिसंदा। थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल नवीर जमानी खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ में लिसन कंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजे टाइम वेस्ट करण न करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे राबेल खे ज़बरदस्ती मञाईंदो ऐं उनजे मथां ज़ोर रखंदो तोखे कीअं बि करे जी कार थियणी पवंदी। अगरि जेकर तूं मुंहिंजी कार न थिए त पोइ मां तोखे ज़बरदस्ती मारे सघां थो ऐं तुंहिंजे मल्हार खे बि मारे सघां थो। राबेल चवंदो त रेस बालाजी खान मां मरंदो मरी वेंदुसि, बहरहाल तुंहिंजो कार कॾहिं बि न थींदो, छो जो मुंहिंजो मल्हार दिलि आहे ऐं मल्हार मुंहिंजी मसात आहे। मां हर हाल में उन सां शादी कंदुसि छो जो मल्हार मुंहिंजी मसात आहे। बहरहाल तो जणे ऐं वॾे रेत थुकींदो आहियां। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल खे जेको आहे इहा ख़बर पइजी वेंदी त पोइ शेर दिल होश विञाए मिठल खान जे घर पहुची वेंदो ऐं उते का बि माण्हू मौजूद न हूंदी, लेकिन मिठल जी घरवारी हूंदी। उहा जेको आहे शेर दिल खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदी ऐं पोइ शेर दिल जेको आहे पंहिंजा सभु माण्हू वठी करे सभई गॾु कंदो। गॾु करण खां पोइ जेको आहे हू पाण में सलाह कंदा त असां रेस बालाजी खान मथां कीअं हमलो कयूं ऐं उनखे कीअं मारियूं ऐं राबेल खे असां कीअं आज़ाद कयूं। तमामु जल्द हू रेस बालाजी खान जी हवेली मथां हमलो करे ऐं मिठार खे ज़ख़्मी करे ऐं हुतां राबेल खे जेको आहे आज़ाद करे ईंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रोशन ऐं मल्हार खे बि इहा ख़बर पइजी वेंदी त जेको आहे नूरल खे रेस बालाजी खान मारे छॾियो ऐं राबेल खे अगवा करे खणी वियो ऐं राबेल सां ज़बरदस्ती शादी करण पियो चाहे। पोइ मल्हार जेको आहे होश विञाए वेही रहंदो ऐं उते पुलिस सां जेको आहे जंग कंदो ऐं पुलिस जेको आहे उन खे हाली फ़िलहाल आज़ाद न कंदो। ऐं पोइ शेर दिल जेको आहे वरेल खान जे मथां ज़ोर रखंदो ऐं वरेल खान ई पुलिस जे मथां ज़ोर रखंदो वरी ऐं पोइ पुलिस जी जेको आहे मल्हार वारनि खे आज़ाद करे ऐं पोइ मल्हार जेको आहे होश विञाए पोइ शेर दिल वारनि सां गॾु थी करे इन रेस बालाजी खान खे टांडा ॾेई करे पोइ पंहिंजी कुंवार राबेल खे आज़ाद करे ईंदो। पोइ राबेल खे आज़ाद करण खां पोइ जेको आहे राबेल सां शादी करे छॾींदो ऐं राबेल खे पंहिंजी कुंवार बणाए छॾींदो, छो जो हाणे ॻाल्हि ई इन राबेल जी करे आहे ऐं ड्रामो हले ई इन राबेल जे करे थो। दोस्तों उम्मीद त कहाणी आहे उन खे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।